जी हिन वक्त मां मौजूद हाँ शहीद अला बख्श सुमरो पार्क में, जंहिंजो इफ्तिताह 2 नवंबर 2022 थियो। इंतज़ामी बेध्यानी सबब ही पार्क गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। ॿारनि लाइ जेको झूला लॻल आहे उहो टुटी विया, जेको बाद में चोरी थी विया। उन खां अलावा वॉकिंग लाइ जेको स्पेस हुयो उहो ख़राब थी वियो आहे ऐं माण्हुनि जे वेहण जे लाइ जेको बेंचूं हुयूं उहे टुटी पयूं आहिनि। अचो त हितां जे शहरनि सां ॻाल्हायूं था। वधीक उहे शहरी हिन हालत ते शहीद अला बख्श सुमरो पार्क ते छा था चवणु चाहिनि? पहिरियों बि असां 2 टे चकर इन शहीद अला बख्श सुमरो पार्क जे लाइ एहतजाज बि कयासीं। जेको आहे न चेयरमैन साहब खे अपील कईसीं, बाबा तव्हां पंहिंजे बजट में शहीद अला बख्श पार्क जे लाइ पैसा रखो, तव्हां कमु करायो हिन में। मगर चेयरमैन हर साल इहो ई चई करे चवंदो आहे त उहा कमु कराईंदासीं, मगर कमु तव्हांजी नज़रनि जे अॻियां आहे, हिते कमु कुझु बि न थींदो आहे। तव्हां ॾिसो राति जो तव्हां हिते ईंदव, तव्हांखे आइस जा मवाली मिलंदा, शराबी जेका तव्हांखे शराबी हिते मिलंदा, शराब पींदा। हिते मन ते कंहिं बि क़िस्म जो कमु न आहे। अॻे हूंदो हुयो शहीद अला बख्श जेको आहे सुमरो पार्क जो माण्हू हिते ईंदा हुया, वॉक कंदा हुया, सकून वठंदा हुया, वेहींदा हुया। हाणे ॾिसो त न वणनि जो एतिरो हो आहे, न सफ़ाई आहे, न कुझु ख़बर न आहे। चौकीदार बि रखियल आहे, अलाए न आहे रखियल। इन जे लाइ हाणे चेयरमैन खे वरी बि इहा गुज़ारिश करूं था, जेको आहे ॿियो ज़िले जे चेयरमैन खे ऐं ज़िले जे अमलदारनि खे जेको आहे इहो गुज़ारिश करूं था त शहीद अला बख्श सुमरो पार्क तमामु पुराणो पार्क आहे। हिन पार्क खे जेको आहे हिन पार्क ते बि तवजा ॾिनी वञे। हिते बि जेको आहे न छो जे करे जैकाबाद में ॿियो कुझु त न आहे। हिकिड़ो तफ़री जे लाइ 2 पार्क आहिनि, हिकिड़ो शहीद बेनज़ीर, हिकिड़ो शहीद अला बख्श पार्क। शहीद बेनज़ीर कुझु मन ते जेको आहे सही आहे उहो, बाक़ी हिन पार्क ते सफ़ा कंहिंजो बि ध्यानु न आहे। इनखे जेको आहे न अलाए कहिड़े ॻाल्हि जे करे इनखे जेको आहे न सफ़ा पंहिंजे ध्यानु तां हटाए छॾियो अथऊं। शुगर जा मरीज़ हूँ वक्त ईंदा हूँ, सुबह जो शाम जो। लेट्रिन वगैरह भी कान है, का शय कान है का। बराए मेहरबानी इंतजामिया के गुजारिश है तो मेहरबानी करे के जहिड़े हाल में अॻे में हुयो अहिड़े तरीक़े सां हिफ़ाज़त कई वञे, चौदीवारी कढी वञे, सुहिणे नमूने सां ठाहियो वञे, मोबाइलनि खां बचायो वञे। ये साईं वेठा हूं हिते मिड़े साह घणी नशो कई था, सिधी ॻाल्हि आहे। पार्क में कीअं नशो करो था? बस साईं अॼु आया हूं असां, क़िस्म थी आया हूं बाबा। तव्हांखे ख़बर न आहे हिते नंढा मासूम ॿार ईंदा आहिनि? साईं असां मासूमनि जी टाइम न ईंदा आहियूं। असां हिन टाइम आया हुआसीं, असां को ख़बर न आहे। बाक़ी ॿिया मोबाइल डेली अची वेंदा कंदा आहिनि। असां हिन टाइम आयासीं त हाणे पाण वेठा नवां ताज़ा घर में थी आया आहियूं। छो पियो था? बस साईं फाथल मजबूरी आहे, साहब जो हाणे थी था वठी। हा थी था न। पहिरें खां काफ़ी तमामु माना बेकार अगल थी वियो आहे, सफ़ा मज़ो न आहे। इन खां पहिरियां सुठो कमु हुयो, हिते सोलर लाइटां वग़ैरह बि लॻियूं हुयूं ऐं इन खां अलावा किरास वग़ैरह बि हुई। हाणे तक़रीबन 2022 खां पोइ सफ़ा तबाह थी वियो आहे। ॾिसो त तव्हां दीवारां वग़ैरह लॻल आहिनि, माना भॻी पियूं आहिनि, कोई इंतज़ाम में न आहे, कोई सिस्टम ई न आहे। हिते जा वीचारा ईंदा आहिनि, मुसाफ़िर ईंदा आहिनि, बेंचनि ते वेंदा आहिनि। हाणे बेंच सिस्टम ई तबाह थी वियो आहे। उहा ई माना भॻल टुटल पियूं आहिनि, किथे वेहण जी सहूलियत न आहे, न कोई बैठक आहे, न कोई सिस्टम आहे। सम्झ में थो अचे अलाए छा आहे। हालांकि ॿिया पार्क तव्हां ॾिसो, बेनज़ीर पार्क उते सुठो कमु हली रहियो आहे, तमामु बहितरीनु माना हुते सिस्टम आहे। हिते कुझु बि न आहे। असां पाण सर असां ॿीरजा खां जखण खां मुतालो करूं था त बि जैकाबाद जो हिसो आहे। मेन ट्रिकोंडो हिकु पुराणो पार्क आहे, इन ते तवजा ॾेई वञे। विच माना बाज़ार में पार्क आहे, इन ते कुझु माना सिस्टम ठाहियो वञे। असां इहो ई चवणु चाहियूं था पीपल्स पार्टी खे, इन खे आवाम खे, MNP खे। हे माना जेको कचिरो ॾिसे थो हाणे, केतिरो कचिरो थियो आहे उस्ताद, तव्हां पाण ॾिसो। माना छड़ो कचिरो थियो आहे इन पार्क में। माना हे बि भॻल आहे, हाणे हे IC वेठा आहिनि हिते। छड़ो माना को ॿार बि नथो अची सघे हिते, महफ़ूज़ ई न आहे को। माना जेको अचे थो ग़लति नज़र सां, माना को लेडीज़ अचे थी, माना का वेगन माना पोइ हिते आहे त सखर जे लाइ काॾे वेंदा, उहे पैसेंजर अची वेहंदा, कुर्सियूं न आहिनि। ऐं ॿियो हिते पाणी बि न आहे। माना हिते का वॉशरूम माना का सहूलियत ई न आहे इन फूल बाग में। अॻु में अहिड़ो हूंदो हुयो, हिते झूला हूंदा, अलाए छा छा हूंदा, माना मज़ा हूंदा। असां सां गॾु मौजूदु आहे चेयरमैन म्यूनसिपल कमेटी में गुलाम अब्बास जखानी। साईं असां सवाल खणी आया आहियूं अवाम जो, शहीद अला बख्श सुमरो पार्क जेको ज़बून नाले जो शिकार आहे, उन ते कहिड़ी बहाली जा क़दम खणंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हां सवाल पुछो कि शहीद अला बख्श सुमरो पार्क जेको शहर जे विच में आहे, बिल्कुलु उनजी हालत तमामु ख़राबु लॻी पई आहे। हिन असां हाणे कोशिशि करूं पिया इंशा अल्लाह ताला ही जेको पार्क जी कंस्ट्रक्शन आहे, उनखे बिल्कुलु हिकु नए तर्ज़ अमल ते ठाहे करे मॉडल पार्क हिकिड़ो इंशा अल्लाह कोशिशि आहे कि ठाहियूं। रिसेंटली असां इनखे प्रोविंशनल स्कीम में बि मीर एजाज ख़ान जकरानी साहब CM साहब खे रिक्वेस्ट कयो आहे कि इन स्कीम के पार्क खे प्रोविंशनल बुक में विधो वञे। त इंशा अल्लाह हाणे कोशिशि आहे जीअं ही स्कीमूं नवां ठहंदा त इंशा अल्लाह ताला ही स्कीम पार्क जो मंज़ूर थी वेंदो प्रोविंशनल में।
ॿियो साईं इन जो सालियाना बजट अव्हां जे उनमें म्युनिसिपल कमेटी में हूंदी आहे या एडीपी में हूंदी आहे? ना ॾिसो सालाना जॾहिं हूंदो आहे रिपेयर मेंटेनेंस जो, ही पार्क तव्हां ॾिसो था तमामु ज़बून हालत थियल आहे, त ही जॾहिं हिकु दफ़ो ठही वेंदो उनखां पोइ असां सालाना जेको मेंटेनेंस रिपेयर जो हल्को फुल्को अमाउंट पोइ रखंदासीं, हिन टाइम कुझु न आहे। जीअं तव्हां हिते मौजूदु शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु तो शहीद अला बख्श सुमरो पार्क जेको ख़ूबसूरत पार्क हूंदो उनखे हथ वठी करे तबाह कयो आहे। जॻह जॻह कचरनि जा ढेर थी विया आहिनि। जेको ख़ूबसूरत झूला हूंदा आहे ॿारनि जे झूलण लाइ उहे पिणु हितां टुटी विया आहिनि ऐं चोरी थी विया आहिनि। ऐं शहरियुनि इहो बि चयो त पार्क जे चो तरफ़ मवाली वेठा आहिनि जेको मंशियात वापराइनि था। हुननि ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द पार्क जी ख़ूबसूरती खे बहाल कयो वञे।